दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सॉफ्टवेयर पंहिंजावेरी। जीअं दोस्तों मां तव्हांखे कल्ह ई ॿुधायो त हसीना बेगम पंहिंजी ॻिची मां टोड़ो कढे विझंदी कंहिंजी ॻिची में फेरे गिरे जाबर ऐं क़ासिम जी ॻिची में। तव्हां ईअं ई ॾिठो ईअं ई थियो ऐं हुननि पंहिंजो वञी ॾोहु क़बूल बि कयो त इहो ज़हर गुलशेर खे असां ॾिनो आहे, रुंडे जे साम्हूं बि चाकर ख़ान जे साम्हूं बि, जंहिंमें चाकर ख़ान 10 लख रुपया ॾंड रखियो ऐं जाबर ऐं क़ासिम जे मथां। हाणे तव्हां ॾिसो न दोस्तो त हाणे क़ासिम जॾहिं साम्हूं वञी क़बूल करे थो इहो ॾोहु असां कयो आहे त चाकर ख़ान उनखे नथो पकिड़े कंहिंजे केस में, शमशेर जे केस में, जेको सांवल जो भाउ मारियो वियो हुयो, न वलू मारियो वियो जेको सिकू जो भाउ जे केस में, त उहो ॻाल्हि उन्हनि खां विसरी वई आहे। इहे हेॾो सारो मसइलो जंहिंखे चाकर ख़ान ॻोल्हे पियो, हेॾो सारो क़ासिम हाणे हिकिड़े ॿिए ॾोह में फाथो आहे, उन 10 लख उन खां ॾंढ वठे थो चाकर ख़ान। पोयों खून वलू वारो लुड़ी वियो सिकू जो भाउ ऐं जेको मारिजी वियो। ॾिसो न केॾो न ड्रामे में ग़लतियूं करनि था अहिड़ियूं वॾियूं। बहरहाल वॾी ॻाल्हि आहे, इहो तव्हां कमेंट सेक्शन में लिखी सघो था त हीउ चरबट राजा वारो का ड्रामो हले थो, छा थो हले। हाणे इहा 10 लख हसीना बेगम ॾींदी ऐं चाकर ख़ान पोइ इन्हनि खे छॾे ॾींदो, ईअं ई कहाणी थींदी ऐं जंहिंमें सभई सुरख़ुरू थी वेंदा। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।